नाज़रीन, अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं त मुल्क अंदरि कोरोना वायरस वधी 19 हयातियूं गिड़काए वरितियूं आहिनि। फोतियुनि जो अंग वधी 6,692 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 660 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग 3,24,744 ताईं पहुची वियो आहे। NCOC मूजिबि हिन वक़्तु इलाज हेठि मरीज़नि जो अंग 9,378 रहिजी वियो आहे, जॾहिं त कोरोना खे मात ॾेई 3,68,674 मरीज़ सिहतियाब थी चुका आहिनि। अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट कंदा हलूं त मुल्क अंदरि कोरोना वायरस वधीक 19 हयातियूं गिड़काए वरितियूं आहिनि। फोतियुनि जो अंग वधी 6,692 थी वियो आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 660 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुतासिरनि जो अंग 3,24,744 ताईं पहुची वियो आहे। नाज़रीन, NCOC मूजिबि हिन वक़्तु इलाज हेठि मरीज़नि जो अंग 9,378 रहिजी वियो आहे, जॾहिं त कोरोना खे मात ॾेई 3,68,674 मरीज़ सिहतियाब थी चुका आहिनि।